ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। सदा आनंद में रहण वाली निर्भय आत्मा। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, जीवन में असांखे पंहिंजे मन वचन कर्म जी शुद्धि करणी आहे, है न। मन में कोई बि उल्टे सुल्टे संकल्प न हुजणा खपनि। बोल उल्टा सुल्टा न हुजणा खपनि। कर्म में उल्टा सुल्टा कर्म न थियनि। ये असांखे ॾाढो ध्यानु रखिणो आहे, है न। ये असांखे ॾाढो ध्यानु रखिणो आहे कि मन वचन कर्म सदा शुद्ध रहणो खपे। असांखे पंहिंजी, जीअं माण्हू ॿिया साफ़ सफ़ाई रखंदा आहिनि न, त बाबा चवनि था ईअं अंदरि कोई गंदगी न हुजणी खपे कहिड़े बि इंसान जे लाइ, है न। भले तव्हां उन्हनि सां न ॻाल्हायो, उन्हनि जी शकल बि न ॾिसो, लेकिन असांखे हीअं न कि असांखे मन में उन्हनि जे लाइ वैर भाव आहे, बुरी भावना आहे, बुरा वीचार आहिनि, न। तॾहिं असांजो मन चित्त साफ़ थींदो, है न। चित्त साफ़ हूंदो, मन साफ़ हूंदो, तॾहिं त भॻवान जी भॻवान खे यादि करे सघंदासीं न त ॾिसो, माण्हू चवनि था असांजे अंदरि ई भॻवानु आहे, ऐं भॻवान खे माण्हू हिकु सेकेंड बि यादि नथो करे सघे, है न। चइण में अगरि असां चऊं कि असांजे अंदरि ई भॻवानु आहे, लेकिन अॼु असां इंसान हिकु सेकेंड बि भॻवान खे यादि नथो करे सघे, है न। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, जीवन में असांखे छा करिणो आहे? सदा पंहिंजो मन बुद्धि संस्कारनि खे सदा शुद्ध रखिणो आहे, है न। शुद्ध मन सां ई भॻवान खे यादि करे सघंदासीं। ॾिसो, असां जॾहिं सुम्हंदा आहियूं त असांखे उहे ई वीचार ईंदा आहिनि। जॾहिं असां कर्म क्षेत्र में ईंदा आहियूं, है न, कर्म क्षेत्र में ईंदा आहियूं, ऐं ईंदे उहे ई वीचार दिमाग़ में घुमंदा रहंदा आहिनि, है न। असां चाहे करे बि सुठा वीचार न करे सघंदा आहियूं, है न। जीअं उहो फालतू वीचार, उहो नेगेटिव वीचार जी फोर्स असां वटि ईंदो आहे, है न। उन नेगेटिव वीचार, उन फालतू वीचारनि जो फोर्स असां वटि ईंदो आहे, ऐं असां न चाहींदे हुए बि उन वीचार ईंदा ई रहंदा आहिनि। ईंदा, उहो अंत ताईं ईंदा, लेकिन असांखे उन्हनि जे सोचणो न आहे, है न। कि हा, जीअं सम्झो कोई वीचार आयो, असां सुबुह जो शाम सुम्ही करे उथियासीं, या माण्हू कोई काॾे वेंदो आहे त उनजो मूड ॿियो थी वेंदो आहे, ॿियो सोचंदो रहंदो आहे, वापसि घर में अचे त उहो ई सोच, उहे ई सभु ॻाल्हियूं। त घर में बि रहणो आहे, उहो सोच, उहो ॻाल्हियूं असां ते हावी बि न थियनि। इन्हनि जे लाइ न शुद्ध संकल्पनि जो स्टॉक रखो। घर में सुठी सुठी अर्थ सहित ॻाल्हियूं असांखे ॿुधणियूं आहिनि, सुठियूं सुठियूं, है न। जंहिंजो अर्थ हुजे, जीअं सोचो, मंदिर गुरुद्वारे में माण्हू वेंदो आहे त मन केॾो शांति थी वेंदो आहे, हुते कोई वीचार न हलंदो आहे, है न। ऐं कर्म क्षेत्र में ईंदे ई उल्टा सुल्टा वीचार ईंदा वेंदा आहिनि। हिक ॿिए खे ॾिसंदा आहियूं, या
मतिलबु घर में ॾिसो माण्हू ॿाहिरां जी शुद्धि करे, लेकिन संकल्पनि जी कहिड़ी अशुद्धि आहे, है न, कहिड़ा कहिड़ा अशुद्ध व्यर्थ संकल्प ईंदा ई रहंदा आहिनि, जीअं त उहा आसपास घुमनि ई था उहो वीचार, है न, असांजो मथो ई भारी थी वेंदो आहे। त इहे बि संकल्प जीअं हवा में फैलियल ई आहिनि, त इन करे ऐं असां ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं त ॿिया बि सोचंदा आहिनि, त उन्हनि जा संकल्प बि तव्हांजे घर में हूंदा कि हा उहा हीअं कंदी आहे, हीअं कंदी आहे, हीअं कंदी आहे न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि असांखे पंहिंजे जीवन में सदा इहे यादि रखिणो आहे कि असांखे अंदरि कोई बि गंदगी न हुजणी खपे। मन में वीचार अचण जी कोशिशि कंदा, जीअं आंधी तूफ़ान अचण जी कोशिशि कंदो आहे, ठंडी अचण जी कोशिशि कंदी आहे, लेकिन असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं त पंहिंजी सेफ्टी रखंदा आहियूं, स्वेटर वग़ैरह पाए रखंदा आहियूं, गर्मी में उन रीति हलंदा आहियूं, त उहो मौसम जो प्रभाव असांजे शरीर ते न पवंदो आहे। हीअं ई बाबा जी यादि में रही करे ऐं कोई न कोई कम में बिज़ी रहो, है न, भई असांखे हीअं कमु करिणो आहे, हीअं कमु करिणो आहे, हीअं कमु करिणो आहे, पंहिंजे कम में बिज़ी रहो त फालतू वीचार ईंदा ई न, है न। अगरि असां पंहिंजे कम में बिज़ी रहंदासीं, मन में उहो ई सोचंदा रहंदासीं, बुद्धि असांजी होॾे ई हूंदी, त फालतू वीचारनि खे अचण जी मार्जन ई न आहे, है न, फालतू वीचारनि खे अचण जी मार्जन ई न आहे। इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे इहे अभ्यास करण सां ई थींदो, है न। असां हाणे त सोचंदा आहियूं हा न सोचंदासीं, छा फ़ाइदो सोचण जो, लेकिन उहो वीचार त हवा में आहिनि, असां त सोचियो, लेकिन जेसिताईं असां भॻवान खे यादि न कंदासीं न, तेसिताईं असां में शक्ति न ईंदी, पोइ असां उहो ई सोचंदा ई रहंदा आहियूं, न। त असांखे शक्ति बि खपे ताकी असांखे उहो वीचार न अचनि। त उहो कीअं ईंदी, जॾहिं असां बाबा खे यादि कंदासीं। बाबा जी यादि सां ई असांजी आत्मा में शक्ति हूंदी आहे। ऐं ॿियो, जेतिरो असां पंहिंजी मन बुद्धि खे बिज़ी रखूं, प्लान ठाहियूं, भई असांजो लक्ष्य आहे असां एतिरे समय में इहो कमु पूरो करिणो ई आहे, इहे हेॾे करिणो आहे न, त माण्हू उन ॾींहुं ॾिसो, जंहिं ॾींहुं माण्हू प्रोग्राम हूंदो आहे या कुझु हूंदो आहे, माण्हू सोचंदो आहे असांखे ईअं करिणो आहे, त उन ॾींहुं माण्हू बिज़ी रहंदो आहे, है न, बिज़ी रहंदो आहे, त पंहिंजे कम में हुनखे अहिड़ा वीचारनि ते ध्यानु ई न ॾींदो आहे। ऐं फ्री वेठो हूंदो त हुनखे अहिड़ा वीचारनि जो ध्यानु ईंदो ई सही। त बाबा असांखे चवनि था कि पंहिंजे जीवन में असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि असांखे अहिड़े वीचारनि में न फसिणो आहे, असांखे अहिड़े वीचारनि में न फसिणो आहे जंहिंजे कारण असांजो टाइम बि वेस्ट थिए, असांजी आत्मा जी शक्ति बि वेस्ट वञे। ऐं अगरि ज़्यादा थींदो आहे त बाबा चवनि था अगरि ज़्यादा दिमाग़ में उहे ई ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि त ॿियो ई माण्हुनि जो मथो भारी थी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं उहो वाचा में बि अची वेंदो आहे, उहो माण्हू हिक ॿिए सां उल्टो सुल्टो ॻाल्हाए बि वठंदो आहे, संबंध बि ख़राबु थींदा आहिनि। छोजो अंदरि गंदगी आहे, मन में गंदा वीचार ईंदा आहिनि, गंदी सोच ईंदी आहे। कॾहिं कॾहिं त हीअं माण्हू हीअं बि सोचे वठंदो आहे, हिन मुंहिंजी माउ खे एॾो तपायो अथई, हिन जी माउ खे बि हिन जी उहो फलानी हिन जी माउ खे बि तपाए, है न। अॼु अगरि तव्हांजी नुंहुं तव्हांखे परेशान कंदी त हर हिक जे मन में ईंदो ई आहे, है न। कोई सुठो वीचार वारो हूंदो, क्षमा करण वारो हूंदो त न सोचंदो, उहो सोचंदो मुंहिंजो कर्म, मां छो हिन जी माउ खे चवां, भई तुंहिंजी माउ खे बि तुंहिंजी भाभी परेशान करे त पतो लॻई, है न। लेकिन अॼुकल्ह दुनिया में ईअं ई थो थिए, हर परिवार अगरि हिते कंहिंजी नुंहुं कंहिंखे परेशान कंदी त हुते हुनजी माउ खे कोई परेशान कंदो, मतिलबु कोई दुख हिते आहे ई सही, है न। हिक ॿिए सां जो माण्हुनि जो हिसाब किताब आहे न, हर हिक ॿिए सां हिसाब किताब चुकतो ई थो करे। त असां छो पंहिंजे मन में कंहिंजे लाइ गंदगी रखूं,
त बाबा असांखे चवनि था हिन रीति छा थींदो की असांजो मन बुद्धि शुद्ध रहंदो, तॾहिं ई असां भॻवान खे यादि करे सघंदासीं। ऐं भॻवान जी यादि सां ई असांजा विक्रम बि विनाश थींदा ऐं असां में परिवर्तन बि ईंदो। ॾिसो माण्हू चईंदा आहिनि न, हा हिन भई ॾिसो जेका बि साधु संत सन्यासी आहिनि, देवी देवता आहिनि, उहे बि त इंसान ई आहिनि न, असां बि इंसान आहियूं। लेकिन उहो गुरू जे अॻियां माण्हू छो थो झुके? हुन गुरू जो आशीर्वाद माण्हुनि खे लॻे थो, तव्हांजो आशीर्वाद छो नथो लॻे? छो कि कई बार थींदो आहे कि मापन अची वेंदो आहे किथे किथे, है न। ऐं कई बार हूंदो आहे कि असांजी मन बुद्धि, असांजे मन में त बसि फालतू फालतू वीचार हूंदा आहिनि। भॻवान खां शक्ति वठी करे ॿियनि खे ॾियण लाइ असांजो मन पहिरियों भॻवान सां जुड़णो खपे, है न। असांजो मन पहिरियों भॻवान सां जुड़णो खपे, तॾहिं ई असां परमात्मा खे सुठी रीति यादि करे ऐं उन्हनि खे शक्ति ॾेई सघंदासीं ॿियनि खे, है न। असांजो मन पहिरियों परमात्मा सां जुड़णो खपे, तॾहिं ई असां ॿियनि खे शक्ति ॾेई सघंदा आहियूं परिवर्तन करण लाइ। न त छा थींदो, असांजे मन में उल्टा सुल्टा वीचार ईंदा रहंदा आहिनि, ईअं थो करे ईअं थो करे, असांखे असांजी आत्मा जी शक्ति वेस्ट थी थींदी वञे, त असां कंहिंखे आशीर्वाद कीअं ॾेई सघंदा आहियूं, असां कंहिंजे लाइ सुठो कीअं सोचे सघंदा आहियूं, है न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि सदा जीवन में यादि रखो कि असांखे छा करिणो आहे, सर्व जे लाइ सुठो सोचणो आहे, सर्व जे लाइ छा करिणो आहे, सुठो सोचणो आहे, सर्व जे भले जे लाइ सोचणो आहे, सर्व जे लाइ शुद्ध संकल्प कंदा हलो। ॾिसो अॼुकल्ह ॾिसो, जंहिं इंसान जी जो चीज़ आहे उनखे पंहिंजी चीज़ जी परवाह ई कान्हे, वैल्यू ई कान्हे, त बाक़ी माण्हू वेही करे हुन चीज़ जे लाइ माण्हू वेही करे टेंशन करनि। सम्झो अॼु माण्हू माउ पीउ ॿारनि खे घर वठी थींदो न, अॼुकल्ह सभु चवनि था असांखे अलॻि घरु खपे, अलॻि चीज़ खपे। तव्हां त पंहिंजी नुंहरुनि खे पुटनि खे अलॻि सभु ॾिनो, लेकिन अगरि वो हुनजी सुठी रीति संभाल न करे सघनि, है न, त उहो हुननि जी ग़लती न, असां छो बोझ खणूं, असांखे छा करिणो टेंशन करे करे। सम्झो अॼु अगरि तव्हां पंहिंजी नुंहं खे घरु ॾिनो, अगरि उहो घरु सुठी रीति साफ़ नथी रखे, घर खे सुठी रीति नथी रखे, है न, चीज़ूं वेस्ट थी करे, घरु उहो ई किनो पियो आहे, चीज़ूं उहे ई किनियूं आहिनि, त असां छा करूं? असां हुनखे सम्झायूं त हुननि जे दिमाग़ में त जीअं तालो ई लॻल आहे, उहे सम्झनि ई नथा, है न। ऐं मेन ॻाल्हि आहे कि माण्हू वटि अॼु ख़ुदि जो एॾियूं सारियूं इच्छायूं आहिनि, इहे सभु आहे, त उहो हुन चीज़ ते हुन ते ध्यानु ई नथा ॾेई पाइनि, न। त बाबा असांखे चवनि था त असां इहे पंहिंजी जिंद छॾाईंदा वञूं कि असांजो कोई बि न आहे, असां त सिर्फ़ु आत्मायूं आहिनि, असांजो त इहो फ़र्ज़ु हुयो, असां त उन्हनि खे ॾिनो न। कल्ह जो ॿार या माउ पीउ ऐं इहे सभु तव्हांखे ॿिया माण्हू तव्हांखे चईंदा, तव्हां चईंदा न भई असां छा करूं, असां त ॾिनो, हाणे उहो हुननि जी मर्ज़ी कीअं हलाइनि था, क्या करनि था, है न। तव्हां त पंहिंजी ड्यूटी निभाए छॾी। जी सोचो अॼु शरीर छॾण खां पोइ माण्हू कोई उन खां पोइ बि माण्हू ईअं ई हले त केरु आहे उन्हनि खे चइण वारो? कोई चाहे, जेसि ताईं उन्हनि जो दिमाग़ु खुलंदो, उन्हनि खे सम्झ में ईंदो, एटलीस्ट उहा तव्हांजो त फ़र्ज़ु पूरो थी वियो न। अॼु अगरि कोई शरीर छॾे करे बि हली वञे, पंहिंजो सभु कुझु ॿारनि खे ॾेई करे, उन्हनि खे पंहिंजी तरफ़ सां उहो फ्री आहे, त उहा आत्मा फ्री थी वेंदी आहे, है न। हर हिकु असां सभु आत्माऊं हिते कर्म था करूं, असांखे हिते कर्म क्षेत्र में कर्म मिलियो आहे, असां सभिनि खे सही राह, सही ॻाल्हियूं सुठी सुठी ॿुधाए सघंदा आहियूं। उन्हनि जे लाइ शुभकामना करो कि इहे सम्झी वेंदा, इहे सम्झी वेंदा, बसि इहो ई करिणो आहे असांखे,
अगरि तव्हांजी कोई नथो ॿुधे त असां छो उन्हनि जे जीवन में इंटरफेयर करूं। असांजी त चीज़ आहे न, तव्हांजो त घरु आहे न, तव्हां त उन्हनि खे ॾेई छॾियो, तव्हांजी त चीजूं आहिनि न, तव्हां त उन्हनि खे ॾेई छॾियो। हाणे उहो चीजुनि खे सुठो रखनि थियूं, ख़राबु रखनि थियूं, घर खे साफ़ु सुथिरो रखनि थियूं, न रखनि थियूं। जीअं सम्झो ॿारु आहे, ॿारु चए थो मूंखे हीअ चीज़ खपे, तव्हां हुनखे वठी ॾिनो, तव्हां हुनखे सम्झायो बि, विच विच में बि हुनखे सम्झायो भले, लेकिन टेंशन न करो। सम्झाइण असांजो फ़र्ज़ु आहे, शुभ भावना शुभकामना रखणु असांजो फ़र्ज़ु आहे, हुननि जे लाइ सुठो सोचणु असांजो फ़र्ज़ु आहे, लेकिन असांखे टेंशन न करणी आहे। है न, असांखे ईअं न कि सॼो ॾींहुं उहो ई संकल्प हले थो, उहो ई संकल्प हले थो। अगरि माइंड सां तव्हां ॾाढो ई परेशान आहियो त उन्हनि खे कढी ॾियो, है न, त उन्हनि खे कढी ॾियो, है न। अगरि तव्हां उन्हनि खे नथा कढी सघो त उहो जीअं बि करे वञनि थियूं, तव्हां हुन में संतुष्ट रहो। न त ॾिसो सॼो ॾींहुं माण्हू माइनि जा ई वीचार अचनि था, नुंहंरनि ॿारनि जा ई वीचार अचनि था, ऐं वीचारनि सां ई असां भॻवान खे यादि करे सघंदा आहियूं। अगरि असांजे वीचारनि में ई मायूं, नुंहरियूं, पुट, धीअर, चीजियूं रहंदियूं त असां वीचार कीअं करे सघंदासीं भॻवान खे यादि करण जो। ऐं जेसिताईं असां उहो वीचार न कंदासीं, असांखे भॻवान जी शक्ति न मिलंदी, है न। संकल्पनि सां ई भॻवान खे यादि करे सघंदा आहियूं। अॼु ॾिसो तव्हां कंहिंखे बि यादि कंदव त पहिरियों सोचंदव न, त भॻवान खे यादि करण खां पहिरियों बि असांखे सोचणो आहे कि हाणे मां भॻवान खे यादि थी करां, या इहे कमु कंदे हुए बि भॻवान मूंसां गॾु आहे। दुनिया में माण्हू सोचंदा आहिनि कि कर्म ई भॻवानु आहे, कर्म ई कर्म योग, मतिलबु कर्म में ई पंहिंजो दिमाग़ु लॻाईंदा रहो, इहो ई भॻवान खे यादि करणु थी वियो, है न। लेकिन बाबा असांखे चवनि था कि कर्म ई भॻवानु न थींदो आहे। कर्म कंदे हुए असांखे इहो बि यादि रखिणो आहे कि मूंसां गॾु भॻवानु आहे, इमर्ज रूप में, हीअं न कि हा मूंसां गॾु त भॻवानु आहे, न, उहो प्रैक्टिकल में असांखे संकल्प करिणो आहे, हा आहे मूंसां गॾु, तॾहिं ई उहो असांजी हर कर्म में मदद करे सघंदा। त बाबा अॼु असांखे छा था चवनि कि जेतिरो थी सघे बुरे फालतू हेॾा होॾा जे वीचारनि सां सदा मुक्त रहो। छो जे वीचारनि सां ई असां यादि करे सघंदा आहियूं। अगरि कोई वीचार तव्हांखे ज़्यादा ई परेशान थो करे, है न, तव्हां हुनखे भुलिजी नथा सघो, हुनजी जॻह कुझु सुठो वीचार नथा करे सघो, त हुन माण्हू सां किनारो करे छॾियो, हुन जॻह सां थोरी देरि हटी वञो। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि अॼु सॼो ॾींहुं घर में वेही त मुंहिंजो मथो ई भारी थी वियो आहे, इन करे मां थोरी देरि ॿाहिरि हली वेंदी आहियां। छो जे घर में उहो वीचार आहे न, घर में उहो वीचार आहे, उहो वीचार वञे ई नथो। हाणे घर में कोई माण्हू आहे ऐं घर जी कोई साफ़ सफ़ाई नथो करे ऐं करण बि नथो ॾे, करे बि नथो, करण बि नथो ॾे, त छा करे इंसान, न, करे बि नथो, करण बि नथो ॾे, त जेका घर में रहण वारा आहिनि उन्हनि खे त वीचार ईंदो ई सही। लेकिन हाणे हिन में छा करे सघंदा आहियूं असां, हिन में जेतिरो थी सघे तव्हां सुठो सुठो सोचण जो अभ्यास करो, न, भॻवान खे जेतिरो यादि करण जो अभ्यास कंदव न, ओतिरो ई तव्हांजे घर मां उहो वीचार ख़तमु थी वेंदा। जो असां भॻवान जो बि तव्हां ॿुधंदा आहियो, पढ़ंदा आहियो, है न, ख़ुदि बि जो सां ॿुधणो पढ़णो खपे, हुन वीचारनि ते ध्यानु ई न ॾियो, कुझु आहे ई न। त हिन रीति असांखे छा करिणो आहे, असांखे सदा यादि रखिणो आहे कि असांखे पंहिंजे संकल्प, पंहिंजे मन खे शुद्ध रखिणो आहे, पंहिंजे वीचारनि खे शुद्ध रखिणो आहे। छो जे वीचारनि सां ई भॻवान खे यादि कबो। ॿियो बाबा असांखे चवनि था कि सदा इहे यादि रखो कि
असां हिन सृष्टि ते आया आहियूं पाठ वॼाइण। पहिरियों असां सतयुग में हुयासीं, पोइ त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग। असां ई हुयासीं, मतिलबु असां आत्मा ई हुयासीं। त असां हीअं आत्मा जनम मरण जे चक्कर में ईंदी ईंदी सतयुग खां वठी करे हाणे कलयुग ताईं आया आहियूं। त असां कलयुग ताईं आया आहियूं त भई ॾिसो, कोई माण्हू हेॾो घुमी अचे त उन जा कपिड़ा आदि सभु मेरा थी वेंदा आहिनि। उन्हनि खे केॾा थकी वेंदा आहिनि, कपिड़ा बि मेरा थी वेंदा आहिनि, खाइण पीअण कॾहिं बीमार बि थी वेंदा आहिनि, थकी बि वेंदा आहिनि, है न। त बाबा असांखे छा था चवनि कि असांखे पंहिंजे जीवन में असां सतयुग खां वठी करे पाठ वॼाईंदा वॼाईंदा हाणे कलयुग अंत ताईं अची करे पहुचा आहियूं। त असां केॾा थकी विया हूंदासीं न, केॾा बीमार थी विया आहियूं न। मतिलबु असांजी आत्मा ॾाढी थकी वई आहे, असांजी आत्मा ॾाढी बीमार थी वई आहे, ॾाढी मेरी थी वई आहे। असांजी आत्मा ॾाढी थकिजी वई आहे, ॾाढो ई कमु करे करे, ॾाढो ई पाठ वॼाए करे थकी वई आहे। असांजी आत्मा बीमार थी वई आहे, मतिलबु आत्मा काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वश थी करे कर्म कंदी आहे। ॾिसो, माण्हू न पंहिंजे ॿारनि खे जानबूझ के चिड़ाईंदा आहिनि, उन्हनि खे गुस्सो बि ॾियाराईंदा आहिनि, उन्हनि खे लोभ बि सेखारींदा आहिनि, है न, अहंकार करण बि सेखारींदा आहिनि, है न। अहिड़ी पिक्चरियूं, अहिड़ा सीरियल बि ॾेखारींदा आहिनि कि उनखे इहे सभु शौक़ु थिए। छो जे कलयुगी माउ पीउ, कलयुगी संबंधी छा सोचदा आहिनि कि हीअ बि हीअं, हिनखे बि अॻियां हली हिन ई दुनिया में रहणो आहे, त लोभ त करिणो ई पवंदो, है न। कोई चिड़ाए त ईअं चइणो ई पवंदो, ईअं सेखारींदा आहिनि। कोई तव्हांखे ईअं चिड़ाए न त तव्हां बि 2-3 ॿुधाए ॾियो। हुनखे जानबूझ के रुआरदा ताकि हुनजो आवाज़ वॾो थिए। हुनखे चिड़ाईंदा, पोइ चईंदा इहे चिड़ाइण थींदो, ताकि दुनिया में वञे ऐं हुनखे माण्हू कोई हीअं करे त उहो सम्झी वञे कि असांखे चिड़ाइनि था, है न। त कलयुगी दुनिया आहे न, त कलयुगी दुनिया में ये काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा करण, ये माउ पीउ ॿारनि खे सेखारींदा बि आहिनि। ॾिस, उहा हीअं हेॾो अॻियां निकिरी वई, तोखे सुठो थो लॻे, तूं बि अॻियां निकर। पोइ अगरि उहा अॻियां न निकिरी सघे त पोइ हुनखे जेलसी थींदी, हुनखे किराइण जी कोशिशि बि कंदी। ॾिसो, असां हीअं ॿार खे कॾहिं सेखारींदा आहियूं कि भई हुनखे सोचो ई न कि हिनखे कोई चिड़ाईंदो, है न। शांत रहणु, सदा संतुष्ट रहणु, सदा ख़ुशि रहणु, है न। कॾहिं कोई माण्हू कुझु ग़लति थी वेंदो आहे न त माण्हू चवंदा आहिनि ॾिस तोखे रोइण नथो अचे, दुखी नथी थिए, तोसां एॾो बुरो थी वई त। अरे छा थियो, थी वियो त थी वियो। त माण्हू जानबूझ के उन्हनि खे चवंदा आहिनि कि न दुखी थियणो खपे, हीअं करिणो खपे। त बाबा असांखे चवनि था कि सदा इहे यादि रखो कि असांखे परमात्मा जी श्रेष्ठ मत ते पंहिंजो जीवन ॾाढो सुठी रीति जीअणो आहे, है न। कॾहिं बि पंहिंजे वीचारनि में फालतू नेगेटिव वेस्ट डर्टी वीचार न रखणा आहिनि। अच्छा, मीठे सिके लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे निर्मानता जे गुण खे धारण करे सभिनि खे सुख ॾियण वारा सुख देवा सुख स्वरूप ठहो। बाबा चवंदा आहिनि जाते तव्हां महान आत्माउनि जी निशानी आहे निर्मानता, है न। तव्हां महान आत्माउनि जी, जेतिरो आत्मा निर्माण हूंदी न, निर्माण मतिलबु मान जी इच्छा न रखी, निर्माण मतिलबु मान जी इच्छा न रखी, पंहिंजो जो बि कर्म आहे उहो पंहिंजो कर्म कंदी हले,
हिनखे चइबो आहे निर्माण। जाते जेतिरो निर्माण ठाहींदो ओतिरो सर्वदार द्वारा हुनखे मान बि मिलंदो आहे, जेतिरो निर्माण हूंदो ओतिरो हुनखे सर्व द्वारा मान बि मिलंदो आहे। जो निर्माण आहे उहो सभिनि खे सुख ॾींदा। जेका निर्माण माण्हू हूंदा आहिनि न, जो मान जी इच्छा न रखंदा आहिनि, उहे सभिनि खे सुख ॾींदा। जाते बि वेंदा, जो बि कंदा, उहे सुखदाई हूंदा। त जो बि संबंध संपर्क में अचे उन्हनि खे सुख जी अनुभूति, उहे सुख जी अनुभूति करनि। इन करे बाबा चवनि था कि सदा यादि रखो कि मां सुख जे सागर जो ॿार, सुख स्वरूप, सर्व खे सुख ॾियण वारो आहियां। हिन जे लाइ बाबा असांखे छा था चवनि, अगरि असां जॾहिं सदा निर्माण रहंदासीं त ई असां सर्व खे सुख ॾेई सघंदासीं, सदा सभिनि सां संतुष्ट रहंदासीं ऐं सुख ई वठंदासीं। निर्माण माण्हू न ॿियनि सां दुख बि न वठंदो आहे। माण्हू चईंदा आहिनि कि हुन मूंखे दुख ॾिनई, हुन त ॾिनई, तव्हां छो था वठो? ॾियण वारो ॾिए थो, तव्हां वठो ई न। तव्हां सदा सर्व खे सुख ॾियो, सुख ई वठो। स्लोगन आहे सभिनि खां वॾो ज्ञानी उहो आहे जो आत्म अभिमानी रहंदो आहे। सभिनि खां वॾो ज्ञानी केरु हूंदो आहे? समझदार केरु हूंदो आहे? जो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हले। है न? असां आत्मा आहियूं, परमात्मा जी संतान आहियूं। ये सम्झी, इहो ई सभिनि खां वॾो ज्ञान आहे। अॼु इंसानु ख़ुदि खे शरीर सम्झी करे चए थो मां इहो आहियां, इहो आहियां, इहे सभु अज्ञान आहे। है न? ज्ञान छा चईंदो आहे कि असां सभु आत्मायूं आहियूं, हिकु परमपिता परमात्मा जी संतान आहियूं, परम धाम जी रहण वारी, हिन सृष्टि ते आया आहियूं असां पाठ वॼाइण। छा? ओम शांति। बाबा खे यादि करो।